अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल आहिनि? उमेद आहे तव्हां ख़ुशि हूंदव। दोस्तों ही मौज़ू आहे होम सेटिंग जो। यूट्यूब चैनल वारा जेके नया आया आहिनि असांजा दोस्त, उन्हनि जे लाइ ही वीडियो आहे ऐं ही वीडियो तमामु बहितरीनु वीडियो आहे। तव्हां अॻिते साथ ॾियो, इंशाल्लाह तव्हां सम्झी वेंदव। दोस्तों ही होम सेटिंग जो मौज़ू आहे, सम्झाईंदासीं त होम सेटिंग किथां थींदी आहे ऐं किथे थींदी आहे। इंशाल्लाह ताला तव्हां सम्झी वेंदव दोस्तों। ऐं अॻिते तव्हां साथ ॾियो दोस्तों, ऐं होम सेटिंग तव्हांखे सम्झायूं ऐं सेखारियूं ऐं इंशाल्लाह तव्हां पंहिंजी पाण सेटिंग कंदो इंशाल्लाह ताला। अॻिते वीडियो ॾिसो। थैंक यू दोस्तों। ये सेटिंग थींदी आहे क्रोम ब्राउज़र में। क्रोम ब्राउज़र मां वटि ऑलरेडी मौजूदु आहे, जेको तव्हांखे मां ॾेखारियां थो। हाणे क्लिक कंदुमि, हाणे क्लिक कयांसि थो। क्लिक करण बाद में ही पेज तब्दील थी वेंदो। पेज तब्दील थियण खां दोस्तों हिन पेज ते लिखिणो आहे डायरेक्ट स्टूडियो यूट्यूब कम। स्टूडियो यूट्यूब कम इहो लिखी करे तव्हांखे हिते डायरेक्ट क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां बाद तब्दील थींदो। पेज तब्दील थियण खां बाद में हिते उर्दू, सिंधी, पश्तो जहिड़ी बि लैंग्वेज आहे तव्हां करे इस्तेमालु करे सघो था। असांखे ऑलरेडी हीअ इंग्लिश करणी आहे। इंग्लिश करण हिते साम्हूं ईंदो तव्हां सिंधियुनि खां हेठां जेको यूट्यूब चैनल लिखियलु आहे, हिते मां क्लिक कयां थो। क्लिक करण खां बाद में हिते ही पेज ईंदो। हिन पेज में साइड में मुंहिंजो ॻाढ़ो मुंहिंजे निशान अचे थो नज़र, जिथे होम पेज जो जेको निशान आहे, हिते होम पेज जो निशान आहे साइड में मुंहिंजी तस्वीर जे हेठां। तव्हांखे हेठि कंदासीं, हिनखे हेठि करण खां बाद में हिते एस जे हेठां पेंसिल जो निशान आहे। इन पेंसिल ते मां क्लिक कयां थो। क्लिक करण खां बाद में पेज ही तब्दील थींदो। दोस्तों ये पेज अची वियो। हिन पेज खां पोइ मुकमल सेटिंग हिते ईंदी। ऐं हाणे असां पोइ हिते वेंदासीं यूट्यूब वीडियो में। यूट्यूब वीडियो में असां पोइ हिते बैक कंदासीं, जंहिंमें असां यूट्यूब वीडियो हलाईंदासीं। हिते यूट्यूब हेठि आहे, यूट्यूब खे मां हाणे क्लिक कंदुमि। यूट्यूब खे क्लिक कयो, यूट्यूब चैनल ईंदो। यूट्यूब चैनल पेज अची वियो। हिन में मां पंहिंजी तस्वीर ते क्लिक कंदुमि ऐं हिते लिखंदो रहे यूअर चैनल। यूअर चैनल खे क्लिक कंदुमि, हेठि ईंदुमि त कुझु बि न हूंदो। रिफ्रेश करण खां बाद में रिफ्रेश करण खां बाद का शइ कोन्हे। ॾिसो त ख़ाली आहे बिल्कुलु। हाणे वेंदासीं बैक करण खां बाद में साॻी होम सेटिंग में आयासीं। होम सेटिंग खां हेठि ईंदासीं। हिते ईंदा एडिट स्क्रीन। हेठि मथे कंदव तव्हांखे हिन राइट हथ ते हेठों अची वेंदी पेंसिल जेको हेठों राइट आहे, राइट हेठों एडिट सेक्शन। हिन खां मथो लिखियलु आहे अपलोड। अपलोड हेठों पॉपुलर, शॉर्ट, लाइव, पोस्ट, वीडियो। हेठि मथे सेटिंग जेकी बि आहे सॼी सेटिंग हिते थींदी आहे। होम सेटिंग जेकी चवंबी आहे, होम सेटिंग सॼी हिते थींदी आहे। हिन में तव्हां मथां पहिरियां अपलोड ते क्लिक कंदुमि। क्लिक करण खां बाद में ही वीडियो नज़र ईंदा। इंग्लिश लिखियलु आहे, इन ते क्लिक कंदुमि। क्लिक करण खां बाद में ही पेज तब्दील थींदो। तब्दील करण खां बाद में मां हिते वापसि वेंदुमि। वापसि करण खां बाद में हिते साॻी रिफ्रेश कंदुमि। रिफ्रेश करण खां बाद में मथे कंदुमि त अपलोड 6 वीडियो ईंदा। अपलोड 6 वीडियो, इहे अपलोड जेके मां कया आहिनि हिन हफ़्ते में, उहे अपलोड थियल उहे ॾेखारींदा। इन खां बाद में मां हाणे वरी वापसि वेंदुमि। वापसि होम सेटिंग में ईंदुमि। होम सेटिंग में अची करे मथे करे साॻी एडिट ते क्लिक कंदुमि। क्लिक करण खां बाद में ही पेज ईंदो। साॻी पॉपुलर ते क्लिक कंदुमि। पॉपुलर अपलोड ते क्लिक करण खां बाद में क्लिक कयुमि। क्लिक करण खां पोइ पब्लिश कंदुमि। पब्लिश करण खां बाद में पेज तब्दील थींदो। ही पब्लिश कयुमि। पब्लिश करण खां बाद में ही पेज तब्दील थींदो। तब्दील करण खां बाद में पब्लिश करण खां बाद में ही पेज ईंदो। रिफ्रेश कयुमि। रिफ्रेश करण खां बाद मथे कंदुमि त रिफ्रेश थियो। रिफ्रेश खां बाद में हिते अपलोड साम्हूं लिखियलु आहे, असां सभु मथे कंदुमि त हिते ईंदो पॉपुलर अपलोड। पॉपुलर अपलोड इहे लिखियलु आहे, पॉपुलर अपलोड। हिते व्यूज़ जेके बि सुठा वीडियो खणी ईंदो उहे पॉपुलर अपलोड में ॾेखारींदा आहिनि। ऐं बाक़ाइदा वरी वापसि वञां थो। वापसि वञण खां बाद में ही तव्हांखे ॾेखारियुमि सेटिंग हिते थींदी आहे। उमेद आहे तव्हां दोस्तों सम्झी विया हूंदव। ही सेटिंग मुकमल हिते थींदी आहे। तव्हांखे मां सॼी सेटिंग सम्झाई दोस्तों। उमेद आहे तव्हां सम्झी विया हूंदव दोस्तों। इंशाल्लाह ताला नेक्स्ट वीडियो में गॾायूं तव्हां सां इंशाल्लाह ताला। थैंक यू, वॾी महिरबानी। 5 मिंट तव्हां टाइम कढियो। थैंक यू। ख़ुदा हाफ़िज़। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो।